कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन सिंध ज़िले सखर जे ठेकेदारनि पारां वकार मुग़ल, सनाउल्ला महर, मोहम्मद नवाज़ बुगटी, सजाद अब्बासी ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे ब्यूरो चीफ मोहम्मद कासिम मलिक मूजिब ठेकेदारनि उन मौक़े ते दाहियो त मौजूदा महांगाई सबबि ठीकनि जा जेके रेट ॾिना वञनि था उन्हनि में संदनि गुज़ारो नामुमकिन थी वियो आहे। हुननि वधीक चयो त साल 2012 में सीमेंट जी बोरी 300 रुपया ऐं लोहो 30,000 रुपया टन हुयो, पर हाणे सीमेंट 1200 रुपया बोरी ऐं सिरूं 1.5 लख रुपया टन थी वियूं आहिनि। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त ठेकेदारनि ऐं मज़दूरनि जो मुआइशी क़त्लेआम बंदि कयो वञे ऐं फ़ौरी नवां रेट मुक़ररु कया वञनि।